नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे खैरपुर खां ख़बर ॾींदा हलूं त राणीपुर रेलवे स्टेशन ते शहरियुनि एहतजाज मुज़ाहिरो कंदे दाहिंदे चयो वियो आहे त 3 तालुकनि खे सहूलियत ॾींदड़, जंहिंमें तालका सोबोदेरो, तालका कोट डीजी ऐं तालको ठरी मीरवा शामिल आहे। राणीपुर रेलवे स्टेशन तां सिंध एक्सप्रेस जे स्टाफ खे ख़त्म कयो वियो, जंहिं जी सख़्त सख़्त ज़रूरत आहे। राणीपुर रेलवे स्टेशन जेका 2 वॾियुनि गाॾियुनि खे सहूलियतूं ॾींदड़ आहे, जंहिंमें दरगाह गौसिया शरीफ़ ऐं राणीपुर ऐं दरगाह सचल धर्मस्थ राणीपुर आहे, जिन जी पांधड़ियुनि खे रेलवे स्टाफ ख़त्म करण सां सख़्त परेशानी जो मुंहुं ॾिसणो पवंदो आहे। राणीपुर रेलवे स्टेशन ते शहरियुनि ऐं समाजी अॻवाननि में हिदायत अली जामोर, मुनीर अहमद, निसार सियाल, सलीम चौहान ऐं नज़ीर पंजाबी एहतजाज मुज़ाहिरो कंदे हुकूमत खां घुर कई आहे त राणीपुर रेलवे स्टेशन ते सिंध एक्सप्रेस जे स्टाफ खे ॿीहर बहाल कयो वञे ऐं शहरियुनि ऐं इलाइक़नि वासियुनि खे सहूलियतूं फ़राहम कई वञे, न त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।